सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो। महबूब ख़ास टंडो अलहयार ऐं टंडो मोहम्मद खान जे हेठाईनि वारे इलाइक़नि में तेज़ बरसात बाद पाणी भरिजी वियो। ठटे वेझो बरसात दौरान वॼी किरण सबबि हिकु ॼणो फोत थी वियो आहे। मौसमियात खाते सिंध में बरसात जो सिलसिलो 2 ॾींहं ताईं जारी रहण जी अॻकथी करे छॾी आहे। कराची जे गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, तारिक रोड, गुलशन हदीद, कायदाबाद, लांधी, सहराब ॻोठ ॿिनि इलाइक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसात पई। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात दौरान बिजली गायब थी वई, जंहिं करे शहरनि खे ॾुखियाई जो मुंहुं ॾिसणो पियो। हैदराबाद जे कासिमाबाद, लतीफ़ाबाद सिटी ऐं बहराड़ी तालुक़े में वक़्फ़े सां बरसात पई। टंडो ॼाम, जाती, मातली ॿिनि इलाइक़नि में बि बरसात पई। ठटे वेझो जुंगशाही वारे इलाइक़े में वॼी किरण सबबि ॻोठाणो मीर मोहम्मद जोखियो सड़ी फोत थी वियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात वसाइण वारो सिस्टम सिंध में मौजूदु आहे। ख़ासि तौरु सूबे जे उतरे इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो 2 ॾींहं ताईं जारी रही सघे थो।